अस्सलाम वालेकुम नाज़रीन, फ़नकाल सां गॾु हाज़िर आहियां। सोराब सुमरो अॼु मूंसां गॾु आहे अलीगुल मल्ला। छो जो तव्हां सोचींदा हूंदो त पहिरियां बिस्मा हूंदी आहे। अॼु अलीगुल मल्ला हिन जे करे आहे जो असांजो जेको दोस्त आहे सज्जाद सुहाग, उनखे असां अॼु फ़नकाल कंदासीं ऐं उन्हनि सां हिकिड़ो मतिलबु वाक़ियो पेश आयो हुयो जॾहिं असां चैनल ते हुयासीं त उते हिकिड़ो वाक़ियो पेश आयो जेको असां लाफ्टर हाउस में ज़िक्र कयोसीं, जंहिंजो मेकअप आर्टिस्ट हुयो हिकिड़ो, उन सां हुनजी ॻाल्हि ॿोल थी हुई थोरी। अॼु ही अलीगुल बि उहो ई मेकअप आर्टिस्ट थी ॻाल्हाईंदो। ॾिसूं था त हू सुञाणे थो सघे असांखे या नथो सुञाणे, मथां थी सघे थो सुञाणे वञे छो जो पुराणो दोस्त आहे, आवाज़ु सुञाणे बि वञे। त हाणे असां कॉल कंदासीं असांजो प्यारो दोस्त, होस्ट, मॉडल, एक्टर सज्जाद सुहाग सां। जी सज्जाद सुहाग, आपकी आवाज कम आ रही है। कौन? हुद्दा हुद्दा बात कर रहा हूँ। हेलो हेलो, हुद्दा बात कर रहा हूँ मैं। कौन हुदा भाई? आपने नहीं पहचाना मुझे? नहीं जी। मैं ब्यूटी पार्लर चलाता हूँ आजकल। मैं याद नहीं है आपका, मैं मेकअप किया था, आपने कंप्लेंट कर दी थी। पता नहीं यार, मुझे याद नहीं है मेरे भाई। याद है आपको? होगा भाई, हुद्दा होगा हुदा साहब। आप बताएं। कैसे हैं आप? खैरियत से? शुक्र है अल्लाह का। कहाँ पे होते हैं आजकल आप? आजकल मैं आपको पहचान गया, आप बहुत अच्छा प्रोग्राम करते हैं यार जल्दी पहचान एक तो जल्दी में पहचान बाबा एक तो ये प्रोग्राम हली आहे यूट्यूब ते, हाणे सभिनी ॾिठो आहे, मसलो थी वियो आहे असां सां। हाँ मूंखे मां कहिड़ो हाल आहे? ठीकु आहे त भई तव्हां बशो एतिरा आहियो, तव्हांखे हिकिड़ी शइ तव्हां जॾहिं ऑन एयर थींदी न, हा तव्हांजी जेका ऑन एयर शइ हूंदी उहा कीअं रुकिजी सघे थी? तव्हां कीअं दाव लॻायो ॿियनि खे तव्हां कार कंदो न सुञाणींदा? सज्जाद सुहाग साहब माशाल्लाह, जीअं मां चवंदो आहियां न त सज्जाद सुहाग धीरनि जहिड़ो पुटु आहे। अॼु तव्हां उहो साबित करे छॾियो त अननोन नंबर ते अननोन कॉलर सां कीअं ॻाल्हाइबो आहे मुहज़ब तरीक़े सां। बिल्कुलु। ऐं माशाल्लाह साम्हूं बि तव्हां अगरि कोई अची वञे अहिड़ो को या बुरके वारी अची वञे काई, त हुन सां मुहज़ब तरीक़े सां ॻाल्हाईंदा। ऐं फोन ते लाफ्टर प्रोग्राम मूंसां कई, मूंखे यादि आहे न विसरंदी, पर उनजो जेको रिस्पॉन्स तव्हां यूट्यूब ते ॾिठो जेतिरनि माण्हू ख़ुशी थी, तमामु घणो पसंदि कयो, वधि में वधि हुनजा व्यूज़ आया, तव्हांजी पंहिंजी महिनत आहे। तव्हांजे अचण जे करे बि साईं चार चंड लॻी विया हुन प्रोग्राम में। अॼु बिल्कुलु बि न, तव्हांजी टीम एॾी शानदार आहे, तव्हांजो कमु एॾो शानदार आहे जो उहो वधीक बहितरीनु आहे। ऐं तव्हांखे वॾी ॻाल्हि ॿुधायां, असां वटि अज़हर सुहाग साहब बि वेठो आहे, MD साहब, ऐं ताहिर आराई साहब वेठो आहे, तव्हांखे सलाम ॾियनि पिया। वालेकुम अस्सलाम। ऐं मीर मोहम्मद लाखो ख़बर अथव अज़हर सुहाग खे चवंदो आहे, आओ वञी मिला थो हाणे सज्जाद सुहाग सां। सो हुन खां इहो नालो विसरे ई नथो तव्हांजो। हाणे हनीफ सुहाग बि साम्हूं अची वञे, हुनखे बि चवंदो तूं सज्जाद सुहाग आहे। ॿियो ख़ैर आहे साईं? ख़ुशि आहियो सज्जाद साहब? बिल्कुलु ठीकु ठाक। कहिड़ो हाल आहे? साम्हूं वेठो आहे, साम्हूं वेठो। अल्लाह साईं जा करम, ख़ुशि हुजे, आबाद हुजे, अल्लाह सिहत ॾे थो। तव्हांजो मां फैन न आहियां, तव्हांजो मां आशिक़ आहियां, सची ॻाल्हि आहे। अल्लाह से ख़ुशि कंदो। गोल अदा गोल। ख़ुशि हुजे, ख़ुशि। महिरबानी, वॾी महिरबानी सज्जाद सुहाग साहब, ॾाढो सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाईंदे। जी नाज़रीन, इहो हुयो असांजो दोस्त सज्जाद सुहाग, जंहिंसां फ़नकाल कईसीं, पर हू बि ज़ाहिर फ़नकार माण्हू आहे, उहो आवाज़ु सुञाणे वियो त इहो अलीगुल आहे, छो जो आख़िरो में तव्हां हुन सां गॾु इहो ई कैरेक्टर कयो आहे, त हुनखे हाणे यादि थी वियो आहे इहो कैरेक्टर बि ऐं इहो एक्टर बि। वॾी महिरबानी। इन ते असांजो अॼु जो फ़नकाल प्रोग्राम पंहिंजी पुॼाणे ते पहुचे थो। ईंदड़ फ़नकाल सां गॾु वरी हाज़िर थींदासीं, तेसिताईं असांजी इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।